अस्सलाम वालेकुम। आउं आहियां शमसुद्दीन मेमन। आउं तव्हांखे हिकिड़ी तारीख़ी ॻाल्हि ॿुधाइणु चाहियां थो त अंग्रेज़ जे दौर में जॾहिं माण्हू हुननि जो मुलाज़िम 60 सालनि जो थींदो हो त हू हुनखे रिटायर करे छॾींदा हुआ। रिटायर जी माना बेकार। ठीकु आहे, त इहो साॻियो उसूल हुननि जानवरनि ते बि आज़मायो, इस्तेमालु कयो। त हिननि कयो छा त जेॾीमहिल जेके जंग में झेड़े में जेके ही घोड़ा उहे हुननि खे 60 सालनि जी रिटायर में 60 सालनि जी उमिरि में रिटायर करे छॾींदा हुआ। ऐं जॾहिं उहे घोड़ा ई रिटायर करे छॾींदा हुआ, जेके मुजाहिद हुआ उहे वरी घोड़ो खणी पोइ हुननि जा छॾियल घोड़ा अंग्रेज़ जा खणी वरी हिननि सां विढ़ंदा हुआ। त पोइ अंग्रेज़ फ़ैसिलो कयो त जेके घोड़ा असीं रिटायर करियूं था न उन्हनि खे छा करियूं। पोइ उन्हनि फ़ैसिलो कयो लॉर्ड मैकाले त हिननि घोड़नि खे असीं गोली हणी छॾियूं त जीअं हू मुजाहिदनि जे कमु न अचनि। हीअ जेके असांजा वॾा ऑफिसर आहिनि उहे सॼी उमिरि जो करप्शन जो तजुर्बो हासिलु करे आख़िर में जेॾी महिल कंहिं बि इदारे जा सरबराह थींदा आहिनि न त हू एला करप्शन कंदा आहिनि। त थियण त ईअं खपे त अहिड़नि करप्ट ऑफिसरनि खे उन्हनि कंहिं बि वॾे इदारे सरबराह थियण खां अॻु में हिननि खे रिटायरमेंट खां पहिरीं हिननि खे गोली हणी छॾिजे, पर हिननि खे कंहिं इदारे जो सरबराह न कंदे। मूंखे हिननि सां शदीद मुखालिफ़त आहे ऐं अवाम ऐं नौजवाननि खे बि इन फार्मूले सां शदीद मुखालिफ़त आहे।